जीत नाज़रीन तव्हां हिन वक़्तु ॾिसी सघो था मां बिल्कुलु सिंधु दरिया जे विच कप ते बीठल आहियां। सिंधु दरिया जी जेका मेरान पुल आहे उन ते बीठो आहियां। तव्हां हीअ पाणी जो वहिकिरो ॾिसो, इंतिहाई ख़तरनाक वहिकिरो आहे। हिन वक़्तु हिन मेरान पुल मां तक़रीबन 6 खां 7 लाख क्यूसेक पाणी हितां गुज़र पियो थिए। ऐं इन खां अलावा हिते ॻोठु गुलमंद बैग आहे जेको सॼो हिन दरिया जे पाणी में अची वियो आहे। अचो त हितां जा जेके रहवासी आहिनि त उन्हनि खां पुछूं त हिन जेका बरसाती बोर्ड आहे जेका दरिया में हींअर पाणी जो चार थियो आहे उन में हुननि जा ॻोठ जेके आहिनि बुॾी विया आहिनि। अचो त हुननि खां पुछूं त हिन कहिड़े हाल में मौजूदु आहिनि ऐं हुकूमत जे तरफ़ां हिननि खे का राशन का इमदाद या का सहूलियत मिली आहे या न। बलूचिस्तान को आया हूँ असां उते घर लुड़ी विया आहिनि। आख़िर मजबूर थी हिते बचा खणी आया हूँ असांखे हिन महिल ताईं न को राशन मिलियो आहे न का चीज़ मिली आहे न को असां कोई पुछो बि करे थो त किथां जाओ किथां न। असांखे कार्ड शनाख्ती कार्ड साणनि बलूचिस्तान जाऊं कोई पुछो नथो। को अचनि था मीडिया वारा ॿिया अचनि था हींअर हीअं हलिया वञे हेॾे हीअं हलिया था वञनि। असां कोई पुछो नथा कनि। असां अण वाक़ुफ़ जा को वाक़ुफ़ ई न आहे त कंहिंसां ॻाल्हायूं कोई पुछो ई नथो करे। घर बर सां लुड़ियो आहे मजबूर थी बचा गॾु हिते आया आहियूं। कोई चऊं था चए हाणे वञूं कैंप ते, हाणे कैंप नंढा बचा खणी असां इज़त वारा हाणे किथे वियूं मजबूर थी वेठा आहियूं थिया। को अचे थो त हाल वाल कयूं था न त को अचे थो मजबूरूं काॾे वञूं। हा चीज़ न मिली आहे असांखे कोई बि न आयो आहे न असां को पुछो बि कयो आहे न असांखे ॻाल्हि मुआर असांखे न कंहिं राशन ॾिनो आहे असांखे न कंहिं असांखे टाइट ॾिना आहिनि न कंहिं तंबू असांखे ॾिनो त कंहिं छांव करे वियो तव्हां। हे बि ओड़े पाड़े खां वठी असां इहो छपड़ो ॾियोसीं छांव करे वेठासीं असां बचा उस ते वेठा आहिनि न त क्रिटन ते छांव ते हुते वेठा छांवर ते शाबाद आहे। ओड़े पाड़े वारनि वठी पंजड़ा खणी असां छांव कईसीं बचनि जी। असांखे जानी ऐं माली ॿई ख़तरा तो थी चुका आहिनि। चवण जो मतिलबु आहे हींअर तव्हां अंदरि जो वीडियो ठाहियो जेको सूरत हाल ॾिठो हीअ सॼा बचा असांजा ॿार दरनि ते यानी की भितनि ते वेठा आहिनि। वेहण जे लाइ छित बि कोन्हे का। हालांकि हिन पाड़े जो रिहायशी मां गुलाम मुस्तफ़ा कोराई आहियां। घर मुंहिंजो परते आहे। हीअ मुंहिंजे सोट जो घरु आहे। हीअ कल्ह राति भित किरी आहे। हीअ कल्ह राति भित किरी आहे। वरी हिते असां कटा ॾिना आहिनि। कटा ॾियण जे लाइ बि असां कंहिं कोऑपरेट कोन कयो पंहिंजे थ्रू पाण कयो। जीअं तव्हांखे ॿार ॿुधायो ट्रैक्टर घुरायोसीं चंदो कयो कंहिं 500 ॾिना कंहिं 1000 ॾिना। मंझंदि जो कमाइण वञनि था राति जो खाइण जो कोन्हे को। अलाह जो कसम हिन इलाइक़े में अहिड़ा माण्हू बि आहिनि जंहिं राति जो घर में चुल्हो कोन थो ॿरे पर वीचारा शर्म खां कंहिंखां चवनि कोन था। के अहिड़ा माण्हू आहिनि जेके राति लिकाए पचाए उन्हनि खे रसाए चंद जो वीचारा पेट गुज़र करनि था। केर बि हिते माली कोन्हे को। सभु को ग़रीब आहे। सभु को लुड़ी पुॻो आहे। वरी हिते बि सैलाब जो ख़तरो आहे। ऐं जीअं चइजे अॼोकी सूरत जे हिसाब सां पाणी ॾाढी हिते तादाद सां हली रहियो आहे ऐं वॾो ख़तरो नज़र अची रहियो आहे। मंझंदि वरी बंदि टुटी चुको वरी वापसि मंझंदि सां बंदि खे वापसि ठाहियो आहे। हाणे अहिड़े हिसाब सां न को असांखां भान इंतिज़ामिया पुछो आहे न कंहिं हाल हवा न को इमदाद ॾियण वारो आयो आहे। कंहिंखां कंहिं को हाल कोन पुछो। पहिरीं त असां आहियूं मज़दूर तबिको उन खां वधीक असां वटि केरु अहिड़ो माण्हू आयो कोन्हे। असां पंहिंजे कुलनि ते कटा पाण खणी पिया लॻायूं। राति जो भरियूं था सुबुह जो मज़दूरी था वञूं। मींहनि जी सूरत हाल में असांजी मज़दूरी बि कोन्हे। घर में वेठा आहियूं। ॿार बच्चा बुखूनियूं पिया कटियूं। जेको हाल आहे असांजो अव्हां जे साम्हूं आहे। वधीक 6 खां 7 फुट ताईं असां बंदि लॻायो आहे पंहिंजे कटनि जो पाण। अहिड़ो को गवर्नमेंट जो नुमाइंदो असां वटि को कोन पुॻो आहे जेको असांखे कटनि जी मदद कराए या कोई अहिड़ी ट्राली वग़ैरह या कोई क्रेन वग़ैरह ॾिए इहो असां पंहिंजे बचा पासे कयूं कंहिं पासे कयूं। अहिड़ी का गवर्नमेंट बि कोन्हे का असांजे साथ ॾियण वारी। इन खां सुठो यकाई सभु ॿुॾा पायूं। सभु सैलाब में वेठा आहियूं। सुकी जॻह का बि कान्हे का। हीअ अव्हां जे साम्हूं इन करे पिया ॻाल्हायूं। अव्हां महिरबानी करे असां ग़रीबनि जो साथ असांखे न मिलियो आहे। हिन टाइम सुधो असां ईअं वेठा आहियूं। बच्चा असांजा बुखनि ते वीचारा हिकिड़ो वेलो खाइनि था त हिकिड़ो वेलो वीचारा वेठा आहिनि। ईअं का शइ का न ॾिनी आहे न को सरकार असांजे को कयो बि आहे कुझु न को केरु पुछण बि अचे त न मदद असांजी कई अथनि ग़रीबनि जी। असां मिसकिन इहो पधर ते काढ़े ते बच्चा वठी वेठा आहियूं। न को अजो न को का शइ न आहे असां वटि। असांजा बचड़ा ईअं तिड़कनि में हलनि पिया। केर बि न आयो। केरु पखी बि न आयो आहे। जीत नाज़रीन तव्हां हिन ॻोठ वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो चवणु आहे त हीअ मुसलसल जेका बरसाती बोर्ड आहे जेको दरिया में मुसलसल पाणी चढ़ी रहियो आहे त असांजे घरनि में अंदरि पाणी अची वियो आहे। असां पंहिंजी मदद तहत हिन बरसाती जेका पाणी आहे उनखे बंदि ॾिनो आहे। हुकूमत जे तरफ़ां असांखे न का इमदाद मिली आहे न का राशन मिली आहे न को असांखां हिते केरु पुछणु आयो आहे। कैमरामैन मंसूर जमाली सां गॾु महबूब जमाली, सोच TV, हैदराबाद।